इसराइल ईरानी हमले में सब खां वॾी फ़ौजी अॾे खे नुक़सान पहुचण जो एतिराफ़ कयो आहे। इसराइल हमले खां पोइ थियल नुक़सान जी तस्वीरूं ऐं वीडियोज़ जारी करे छॾिया आहिनि। इसराइल ईरानी हमलनि खां पोइ एयरबेस ते थियल नुक़सान जी तस्वीरूं ऐं वीडियोज़ जारी कंदे एतिराफ़ कयो आहे त ईरान जे हमलनि में इसराइल जे ॾखण में रेगिस्तानी नजफ़ में वाक़िअ सभ खां वॾी फ़ौजी एयरबेस न्यू एटम एयरबेस खे नुक़सान पहुतो आहे। इसराइल जो चवणु आहे त ईरान फ़ौजी अॾे ते मिसाइल फाइल किया जंहिं सबबि रनवे ऐं C-130 जहाज़ खे बि नुक़सान पहुतो आहे। परॾेही ख़ाबिरूं इदारे मुताबिक़ 5 ईरानी मिसाइल सां न्यू एटम एयरबेस जे 3 रनवेज़ खे नुक़सान पहुतो आहे। न्यू एटम एयरबेस इसराइल जो सभ खां वॾो जंगी बेस आहे। इसराइल इन एयरबेस खे नुक़सान पहुचण जो एतिराफ़ कंदे तस्वीरूं ऐं वीडियोज़ बि जारी करे छॾियूं आहिनि। ॿिए तरफ़ ईरान 50% हदफ़ खे कामयाबी सां निशानो बणाइण जी दावा कई आहे, जॾहिं त इसराइल ईरानी हमले खे नाकाम करार ॾिनो आहे। अमरीकी सेंट्रल कमांड मूजिबि ईरान ते इसराइल ते 300 खां वधीक ड्रोन ऐं मिसाइल हमला कया। अमरीकी फ़ौज इसराइल ते हमले लाइ छॾियल 80 खां वधीक ड्रोन्स ऐं 6 बैलिस्टिक मिसाइल तबाह कया।